नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे मिठी खां ख़बर ॾिना ज़िले थरपारकर जे शहर मिठी में दावत इस्लामी पारां इंटस इस्पताल जे ताउन सां थैलेसीमिया जे मरीज़नि में मुब्तला मरीज़नि जे लाइ रत जे अतिए लाइ कैंप लॻाई वई, जंहिं में थर जे नौजवान रत जो अतियो ॾिनो ऐं 50 खां मथे रत जूं बोतलूं गॾु कयूं वेयूं। कैंप में निगरानी दावत इस्लामी जे निगरान काबीना मोहम्मद यूनस मेमण कई। हिन जो चवणु हो त हर साल थैलेसीमिया जे मरीज़नि जे लाइ रत गॾु करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में कैंप लॻाईंदा आहियूं। इन सिलसिले में मिठी शहर में बि कैंप लॻाई, जंहिं में नौजवान वधि खां वधि रत ॾिनो। हिननि नौजवान जे जज़्बे खे ॾिसी ख़ुशी थी जो उहे हिन ख़ैर जे कम में वधि खां वधि हिसो वरितो। हिननि इंसान जी ज़िंदगी बचाइणु पूरी इंसानियत जी ज़िंदगी बचाइणु बराबरि आहे। कोरोना वबा जे लॉकडाउन खां पोइ थैलेसीमिया जा मरीज़ रत लाइ परेशान हुआ। इन परेशान हाल मरीज़नि खे ई रत फराहम कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।